अनहद रूप अनाहद वाणी, अनहद रूप अनाहद वाणी। चरण शरण जिह बसत भवानी, चरण शरण जिह बसत भवानी, अनहद रूप अनाहद वाणी। बिरमा बिशन अंत न पायो, बिरमा बिशन अंत न पायो, नेत नेत मुख पांच बतायो, नेत नेत मुख पांच बतायो, अनहद रूप अनाहद वाणी, अनहद रूप अनाहद वाणी। चरण शरण जिह बसत भवानी, चरण शरण जिह बसत भवानी, अनहद रूप अनहद रूप अनाहद रूप अनाहद वाणी। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साध संगत, अनहद रूप अनाहद वाणी, भगवान शिव जी या स्तुति करे सत्संग जी शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत आहे। भगवान शिव जो रूप कहिड़ो आहे? अनहद रूप। उन जी वाणी कहिड़ी आहे? ओंकार स्वरूप। ब्रह्मा विष्णु अंत न पायो, ब्रह्मा विष्णु भी जंहिंजो अंत न पाए सघिया। आदि शक्ति भवानी जंहिंजे चरणनि में रहे थी, अहिड़ो आहे भगवान शिव भोलो भंडारी। अॼु महाशिवरात्रि, उहो पर्व हाणे शुरू थियो महाशिवरात्रीअ जो। महाशिवरात्रि माना उहा राति हीअ वारी आहे जेका हाणे ईंदी, जेका हाणे पहिरियों पहर शुरू थी वियो। या महाशिवरात्रीअ जो पहिरियों प्रहर असां सभु उन जी भोले भंडारीअ जे दरबार में वेठा आहियूं ऐं उन्हीअ जी कथा ॿुधी रहिया आहियूं। कहिड़ी कथा? शादीअ जी कथा। भगवान शिव जी शादीअ जो प्रसंग ईंदो ऐं उन सां ई शिव कथा जी कथा जो भोग पइजंदो। त तव्हांजी ॿुधल आहे कथा, पर वरी ॿुधूं। शिव जी शादी त बार बार हर साल थींदी आहे हिते, बल्कि ईअं थो लॻे शायदि हाणे हर साल 2 दफ़ा थींदी। छो त मूंखे ईअं लॻे थो कि संगत चवंदी मथे साल कि पिछले साल त हिकु क्रम अची वियो हो, त इन करे तव्हां कयव, त छा हिन साल बि कंदा छा? इहो पुछंदा ज़रूर मथे साल। त मूंखे ख़ुशी बि थींदी कि मतिलबु इन्हनि खे वणे थो, कथा वणे थी। ख़ुशी इहा ई थींदी कि पंहिंजे धर्म में वापसि पिया था अचनि माण्हू, वापसि पंहिंजा उहे सनातनी त्योहार उत्सव मल्हाइनि था। इहा मूंखे ख़ुशी थींदी। त सांसारिक शादी त हिकु दफ़ो थींदी आहे, पर भगवान शिव जी शादी हर साल में 2 दफ़ा हिते थींदी दरबार में। त उन में
तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ऐं अहिड़ी अद्भुत शादी भगवान शिव जी जो उन शादीअ जो वर्णन ॿुधण सां बि कल्याण थी वञे, केवल ॿुधण सां। त कीअं थी वर्णन अचे थो, होन लगे होन पुर मंगल गाना, सजे सभई हाटक घट नाना। हिमाचल क्षेत्र में बारात पहुची वई आहे ऐं सिस्टम ईअं हो, पहिरीं रसोई पोइ शादी, वेॾी पोइ। असां नंढा हूंदा हुआसीं त असांजे लाइ शादीअ जो मतिलबु हूंदो हो रिसेप्शन। तव्हांजो बि ईअं ई हूंदो। रोटी असांजे लाइ मतिलबु रोटी जेका आहे इहा ई शादी आहे, वेॾीअ सां थोरी मतिलबु हूंदो हो। त हीअ त मां नंढे हूंदे जी ॻाल्हि थो कयां, के त वॾे हूंदे बि इहो ई सोचींदा आहिनि, वॾा थी करे बि कि शादीअ ते वञिणो आहे माना रिसेप्शन में वञिणो आहे, वेॾीअ ते थोरे। त अॻे ज़माने में ईअं थींदो हो, पहिरीं रसोई, जेके महिमान आया आहिनि उन्हनि खे, उन्हनि जी आव भगत, उन्हनि खे व्यवस्था, उन्हनि खे भोजन राति जो, पोइ उन्हनि महिमाननि खे निमंत्रित कबो हो कि हाणे अचो वेॾीअ ते। पोइ माण्हुनि ॾिठो कि सभु खाइण पीअण वारा ई आहिनि, माण्हू मनुष्य खाइण ते ईंदा, पोइ वेॾीअ ते वेहंदा ई कोन। त पोइ सिस्टम चेंज थी वियो, पहिरीं वेॾी पोइ रोटी, पहिरीं वियो वेॾीअ में। पर इन में बि चालाकी थी वई, माण्हू तब ओॾी महिल ई थो अचे, रोटीअ जो टाइम केॾी महिल आहे, 8 खां 12, पोइ 8 खां 12 माण्हू अची थो वञे। पोइ व्यवस्थाऊं बि ओड़ियूं थियूं थियनि। न त अटेंड करण लाइक़ु हिकु ई शइ अथव, वेॾी। अटेंड करण लाइक़ु, शामिल थियण लाइक़ु। मुंहिंजो अनुभव आहे, वेॾीअ महिल जेॾी महिल ब्राह्मण मंत्रोच्चार कंदो आहे, भली असांखे सम्झ में न बि अचनि, पर मूंखे वणंदो आहे। वरी हवन कंदो आहे, नंढड़ो सो ई हवन थींदो आहे त अञा सुठो लॻंदो आहे। हवन ॾिसी करे ओॾी महिल देवी देवताउनि जो आह्वान थींदो आहे वेॾीअ ते। पर ओॾी भीड़ ॾाढी घटि हूंदी आहे वेॾीअ ते। मजबूरीअ में जंहिंखां पुछ, तूं चो वेठो वई विहारियो अथनि मूंखे, भई मुंहिंजो बि कुझु कमु आहे, मूंखे भला छा हथी आलो कुझु करिणो आहे, न त मां त दोस्तनि सां घुमण पियो वञा। त उहे जेके माण्हू वेठा हूंदा आहिनि से बि मजबूरीअ में। पर मां निवेदन कंदोमांव, असली कमु त उहो ई अथव, इहो दिमाग़ में रखिजो। शादी जेको पवित्र बंधन आहे, उते अगरि कुझु सार्थक आहे त उहा आहे वेॾी। तॾहिं वेॾी कैंसिल न थींदी आहे का ॻाल्हि ते। कोरोना जूं गाइडलाइंस अची वञनि, ॿिए आयोजन कैंसिल थी वेंदा, 250 मां सिधो 50 माण्हू वञी बचंदा निमंत्रित, पर वेॾी कैंसिल कोन थींदी। त हींअर वेॾीअ जी शुरूआत थिए, पंहिंजे सत्संग में बि असां हुन में प्रवेश कंदासीं, पर पहिरीं भोजन जो वर्णन थो अचे। भांति अनेक भई जेव नारा, सूप शास्त्र जस कह व्यवहारा। तुलसीदास लिखे थो, अनेक प्रकार जी रोटी हुई, व्यंजन, सूप शास्त्र। सूप हींअर हुनखे चवंदा आहिनि, सूप खे, पर असांजे शास्त्रनि में दाल खे सूप चइबो आहे, दाल खे सूप। ऐं पाक शास्त्र माना भोजन जी जेका शास्त्र आहे उनखे चइबो आहे सूप शास्त्र, सूप शास्त्र। छो त दाल सभिनी भाॼियुनि जी, भोजन जी राणी आहे। दाल सभिनीनि खां विशेष महत्वपूर्ण आहे। ग़रीब जी थालीअ में बि हूंदी आहे ऐं अमीर जी थालीअ में बि। ॾाढो अमीर हुजे त उनजी थालीअ में बि दाल, छो त परहेज वारी रोटी।
त सूप शास्त्र, भोजन जो शास्त्र, जेको जेको वर्णित आहे वो 6 प्रकारनि जो स्वाद जो भोजन उते हो। 6 प्रकारनि जा स्वाद थींदा आहिनि, मिठो, चहिरो माना नमकीन, तिखो मिर्चीलो माना, ऐं उनमें बि ॾाढियूं शयूं, जीअं मिठो आहे त सभु मिठी हिकु शइ न, पोइ रसगुल्लो, चमचम, त 6 प्रकारनि जा हर उनमें हर आइटम अची विया 6 प्रकारनि जा। सो जेवनार की जाय बखानी, बसई भवन चेह मात भवानी। हाणे जिते माता भवानी अन्नपूर्णा माता जो वास हुजे उते का कमी थी नथी सघे। त सादर बोले सकल बराती, विष्णु बिरंची देव सब जाति। विविध पांति बैठी जेवनारा, लागे परुसन निपिन सुवारा। ब्रह्मा हुजे या विष्णु हुजे, इंद्र आदि देवताऊं सब हेठ वेठा, हेठ पंगत में, पर प्रेम ॾाढो। हाणे ॾेखाव ॾाढो आहे अॼु जे समय में। अॻे प्रेम भली हेठ वेठल आहिनि पर प्रेम सां खिल मजाक कंदे, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदे ईअं रोटी बारात में खाईंदा हुआ। त देवताऊं बि हेठि वेठा आहिनि। हाणे त मां पुछां पियो कंहिंखां कि सत्संग में ई कुर्सियूं ते वेहण जो सिस्टम कॾहिं खां शुरू थियो? प्रॉब्लम जॾहिं खां शुरू थी टंगुनि में, गोॾनि में, पर अॻे ईअं न हो। असां बि नंढे हूंदे सत्संग कया आहिनि वॾनि सां गॾु, बाबा जन सां गॾु। भले कुझु कंदा कोन हुआसीं, वेहंदा ई हुआसीं, सिखंदा हुआसीं, पर कुर्सियुनि जो सिस्टम जलेबियुनि शुरू कयो। सोफ़े ते विहारण, उन्हनि खे कुर्सियुनि ते विहारण, पाण बि सोफ़नि ते वेहण। त हाणे का माई सोफ़े ते वेही करे सत्संग करे, प्रवचन करे ऐं सुंदर चश्मो पाए, टिप टॉप थी करे, त उहा सत्संग किथां थो थी सघे? प्रदर्शन थो थी सघे। पोइ सभु उहो सिखंदा विया। पोइ आदत पइजी वई। पोइ आदत पइजी वई सभिनीनि खे कि हाणे मां कुर्सीअ जे बिना नथी वेही सघां। मां सभिनि जे लाइ नथो चवां, के कोई सच में मजबूर हूंदो आहे। पर अॻे सत्संग ॿुढियूं बि हेठि वेहंदियूं हुयूं, या त अॻे प्रॉब्लम न हूंदी। हाणे कॉमन थी वई आहे प्रॉब्लम गोॾनि जी, है न। हाणे कॉमन हर कंहिंखे थी वई आहे। कुझु हूंदी पाणीअ जी का दिक़त, पर अॻे रोटी बि हेठि वेही खाईंदा हुआ शादीअ में। पोइ टेबल कुर्सियूं आया, पोइ वरी हू आयो बुफे सिस्टम, बीह करे पाण ई खाओ। उनमें बि कुतनि वांगुरु भीड़ पानी पूड़ीअ ते, या का नई शइ अची वञे त ॾाढी भीड़। पूड़ी अञा कढनि हुन तईअ मां त झपटो। त धीरे धीरे सुधार आयो आहे, पर अञा बि सुधार जी ज़रूरत आहे। पोइ वरी समय आयो कि माण्हू प्लेट फुल भरे करे थोरो खाई फिटी पिया कनि। पर सभिनि खां सुठो अथव पहिरियों वारो सिस्टम कि माण्हू हेठि वेहंदो हो ऐं प्रेम सां उनखे परोसींदा वेंदा हुआ। इन करे भंडारे लंगर में हेठि विहारे करे खाराईंदा आहिनि, त उन में प्रेम नज़र ईंदो आहे। त सभई विविध पांति बैठी जेवनारा, लॻे परोसन निपुण सुवारा। जेके परोसण वारा हुआ न, उहे बि निपुण। परोसण जो बि विवेक थींदो आहे कि कीअं कंहिंखे खाराइजे, केतिरो खाराइजे, कीअं पुछी करे खाराइजे। जोरीअ न, एक ले लो मेरी तरफ से। अरे छाजो तेरी तरफ से,
वो साम्हूं वारे खे नथो हले त जबरदस्ती थोड़ी आहे। त समझदार परोसण वारो वो जेको विवेक सां भई पाण परोसण वारो अगरि पाण हूंदो न इन टाइप जो त सभिनि खे ओड़ो ई सम्झंदो आहे। पाण शर्म कंदो हूंदो खाइण में त सोचींदो हूंदो हे बि शर्म थो करे शायदि, त जोरीअ विझंदसि थालीअ में। त सभिनि खां सुठो सिस्टम इहो अथव, कोई तव्हांखे रसोई खाराए ऐं जोरीअ का शइ विझेव त न खाइजो। पोइ चयव की बचायो अथव, चइजोसि मां त घुरियो ई कोन हो, तो ई रखे जबरदस्ती। मां ईअं कंदो आहियां। पोइ जवाब न हूंदो अथनि, पोइ सम्झी वेंदा आहिनि कि बचाए वेंदो जेको जोरीअ ॾींदासीं असां, पोइ न कंदा। त समझदारीअ सां विवेक सां रोटी खाराइजे। हाणे जेॾी महिल खाइण वेठा देवताऊं, त जेके स्त्रियूं हुयूं मायूं, हिकु त देवताउनि जूं ज़ालूं ऐं वरी जेके हिमाचल प्रदेश जूं मायूं उहे बि मिली वयूं सभु पाण में। उहे मिली करे व्यंग वचन चवण लॻियूं देवताउनि खे, माना कटाक्ष हणण, मजाक उॾाइण, कुझु बि चवण। उहे सोचनि पयूं रोटीअ में व्यस्त आहिनि त जवाब ॾेई सघंदा हुअं ई कोन, कुझु चई सघंदा कोन। पर ही देवताउनि खे बि मज़ो पियो अचे ॾाढो गारियूं ॿुधण में। नारी ब्रंद सुर जेवत जानी, लगी देन गारी पर कहिड़ियूं मुर्दबानी। गार भी अगर मिठी वाणीअ सां ॾिनी वञे त ख़राब कान्हे, आहे छा ख़राब? हा, ॾाढो एतराज कंदियूं आहिनि कि गार गारी, गार कीअं सुठो थो लॻे छा? न, नथो लॻे। तूं जंहिं पिछले जन्म में ॾाढियूं गारियूं ॾिनियूं आहिनि न, उहो हिन जन्म में ॾियण खां बचंदो आहे। चवंदो आहे मां हाणे एॾियूं ॾेई चुको आहियां जो हाणे निकिरे ई नथी। माना जेको ज्यादा नैतिक ठहे, उहो थी सघे थो पिछले जन्म में इन जो उल्टो रहियो हुजे, इन जो नेचर। ऐं कोई प्रेम सां मुस्कुराए करे मजाक में गार ॾे थो त उन में दोष न आहे। हिते देवियूं पियूं थियूं गारियूं ॾियनि, छो त प्रसंग आहे शादीअ जो, ऐं देवताऊं ॿुधनि पिया था, हिननि खे बि मज़ो पियो थो अचे। त सायो करे धीरे धीरे पिया रोटी खाइनि। कोई चए ॿियो कुझु अचेव त ही चए न बसि, त पोइ उथो, चए न हाली उथूं था, तकड़ आहे छा ॼण? छो त गारियूं ॿुधण में मज़ो पियो अचे, स्वीट स्वीट गारियूं। गारी मधुर स्वर देहि सुंदरी, व्यंग बचन सुनावही, भोजन करहि सुर अति विलंब, विनोद सुन सच पावही। जेवत जो बढ़ियो आनंद सो मुख, कोटि होना पर कहो, अचवाई दीन्हे पान गवने, बास जह जा को रहो, बास जह जा को रहो। आखिर ब्रह्मा आयो, देवताउनि खे चई उथो भाई, वेठा हूंदा छा? पोइ सभु उथिया, हथ धोतनि, पान ॾिना विया सभिनीनि खे। पोइ उन प्रदेश में सभु वॉक करण लॻा। ऐं पोइ उहा घड़ी आई अध राति जो, कि जेॾी महिल चयो वियो सभिनीनि खे कि हाणे वेदीअ ते पहुचो, मंडप में पहुचो। बौर मुनीन हिमवंत कहूं लगन सुनाई आए, समय बिलोक विवाह कर पठय देव बुलाए। सभई देवताऊं उन सभा में अचण लॻा। ॾाढो वॾो क्षेत्र जो मंडप ठहियल हो। सभई यथोचित आसन दीने, बोल सकल सुर सादर लीने, सभई यथोचित आसन दीने। सभिनीनि खे उचित उचित आसन ॾिनो वियो।
सभिनी जो अलॻि अलॻि ठाहियो वियो हो कि देवताऊं हिते वेहंदा, ऋषि मुनि हिते वेहंदा, आम नागरिक हिते वेहंदा, ऐं उन जे विच में जिते घोट कुंवार वेहंदा उहा वेदी ठाही वई हुई। उन वेदीअ में जे विच में सिंहासन रखियो वियो घोट जे लाइ। सिंहासन अति दिव्य सुहावा, जाय न बरन बिरंची बनावा। ब्रह्मा पाण उहो सिंहासन ठाहियो हो। पोइ ऋषि वेठा हुआ। ऋषिनि चयो भाई हाणे घोट खे सॾु कयो। सभु अची विया आहिनि, हाणे घोट अचे। घोट बि कहिड़ो, भगवान शिव। हाणे भगवान शिव जेको रूप धारण कयो सो ख़राब न हो। हाणे सुंदर रूप न धारण कयो हो ताकि मैना खे भी आथत थे, तसल्ली थे। सुंदर रूप भगवान शिव जो वो उन सभा में प्रवेश तो करे। हो बैठे शिव विप्रन सिर नाई, हृदय सिमर निज प्रभु रघुराई। राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। भगवान शिव आयो उन सभा में। सब ॾिसी प्रसन्न थिया, पर भगवान शिव हृदय में भगवान राम खे याद कयो ऐं वेठलनि ऋषिनि मुनिनि खे सिर झुकाए प्रणाम कयो। संतनि जी महिमा त हर हंधि आहे, ऋषिनि जी, ब्राह्मणनि जी। पोइ शिव भगवान उन सिंहासन ते अची वेठो, हिते बि अची वेठो आहे। तव्हां सभिनि खे दर्शन ॾेई रहियो आहे। पोइ वरी ऋषिनि चयो हाणे पार्वतीअ खे वठी अचो। पार्वती जेॾी महिल आई त अकेली कान हुई, उन सां गॾु उन जूं सखियूं साहेड़ियूं हुयूं जेके सिंगार करे उनखे वठी आयूं हुयूं। पार्वती उन मंडप में प्रवेश कयो त उन जी शोभा ॾिसी करे सभु वाइड़ा थी विया। कुर्सी ॾियो, हेॾां ई अचो सर। हो बहुर मुनि सन उमा बुलाई, कर सिंगार सखी ले आई। राम सिया राम जय जय राम। राम सिया सुंदरता मर जाद भवानी, जाय न कोटि हूँ बदन बखानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम पार्वतीअ जी सुंदरता जो वर्णन न थी सघे, एॾी सुंदर हुई। सुंदरता जी सीमा जंहिंखे चइजे। सभु उन जी सुंदरता ॾिसी हैरान थी विया ऐं देवताऊं मन ई मन में प्रणाम करण लॻा। पोइ वरी उहा पार्वती बि अची करे वेठी। पार्वती वेठी त आहे शिव सां लॻोलॻ, शिव सां भरिसां, कंध हेठि करे वेठी आहे, पर सॼो ध्यानु शिव जे चरणनि में। छबी खान मात भवानी गवनी मध्य मंडप शिव जहां, अवलोक सकय न सकुच पति पद कमल मधुकर तहां। उते सॼो ध्यानु उन जो पार्वतीअ जो शिव जे चरणनि में आहे। तंहिंखां पोइ उहा वेदी शुरू थी थिए।
सभिनि खां पहिरीं गणेश जो सिमरण थो थिए। श्री गणेशाय नमः। हाणे तव्हां सोचींदा हूंदा ॿार कि अञा शादी हाणे थी आहे शिव ऐं पार्वतीअ जी, त गणेश किथां अची वियो पहिरियों ई? उहो पहिरियों इन करे अची वियो कि उहो अनादि देव आहे गणेश भॻवान। त सभिनि खां पहिरीं गणेश जी वंदना। वक्रतुंड महाकाय कोट सूर्य समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तंहिंखां पोइ भगवान शिव खे तिलक ॾिनो वियो, शुद्धीकरण कयो वियो। ओम पवित्र पवित्रो वा सर्वान वस्थापि गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सवाया भयंतर शुचि। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्वा स्वस्ति न पूखा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्ष्वरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। गणेश भगवान जो आह्वान कयो वियो। अगरबत्ती भी ॿारे छॾियो। पोइ त मंगलाचरण थियो, संतन जी वंदना, विष्णुअ जी वंदना, सभिनी जी वंदना थी। नवग्रहनि जी वंदना, गौरीअ जी वंदना, जेका पार्वती आहे जंहिंजो अवतार भवानी, उन जी बि वंदना, सभिनी जी वंदना थी करे ऐं शादीअ जी रस्म निभाई वई। जीअं वेदन में लिखियल आहे, जस विवाह के विधि श्रुति गाई मां मुनीन सो सब करवाई। प्रसन्नता सां उहा शादी जी वेदी हलंदी रही ऐं सभई प्रसन्नता सां उन में शामिल थिया। तंहिंखां पोइ हिमालय खे चयो वियो कि हाणे तव्हां पंहिंजी धीअ जो हथ शिव खे ॾियो, शिव खे सौंपियो, कन्यादान कयो। गह गिरीश कुस कन्या पानी भवई समर्पी जान भवानी। पानी ग्रहण जब कीन महेशा। जीअं भगवान शिव अंगीकार कयो पार्वतीअ खे, सभिनी देवताउनि जय जयकार मनाई, ऋषिन भी वेद मंत्र गाया। हीअं हर्षे तब सकल सुरेसा, वेद मंत्र मुनि बर उचरही, जय 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 शंकर सुर करही। बाजहि बाजन विभेद विधाना, बाजहि बाजन विभेद विधाना। सुमन वृष्टि नभ भय निधि नाना, सुमन वृष्टि नभ भय विधि नाना। बाजहि बाजन विभेद विधाना। हर गिर जाकर भयउ बेबाहु, हर गिर जाकर भयउ बेबाहु। सकल भुवन भर रहा उछाऊ, सकल भुवन भर रहा उछाऊ। बाजन बाजहि विविध विधाना, बाजहि बाजन विविध विधाना। बाजा वजण लगा, शहनाई वजण लगी, गुलनि जी वर्खा थियण लगी ऐं शिव जी शादी संपन्न थी। बोल शंकर भगवान की जय। तव्हां सभिनीनि खे भगवान शिव ऐं पार्वतीअ जे विवाह जूं लख लख वाधायूं। असांजे विच में असांजे बैरागढ़ जी पूज्य पंचायत जा अध्यक्ष साबूमल रिझवानी आया आहिनि। उन्हनि जो दिल सां स्वागत आहे। इहे बि संबोधन ॾियनि शिव ऐं विवाह जी शादीअ ते। ही बि पंहिंजा शुभ वचन चवनि। इन्हनि खे इहो निवेदन आहे। ॿ अखर ॻाल्हायो साईं। बोल शंकर भगवान की जय।
सब खां पहिरीं मां भगवान शंकर ऐं पार्वती जे चरणनि में नमन थो कयां साईं जन जे चरणनि में नमन थो कयां सभिनी भेनरुनि भाउरनि ऐं नियाणियुनि जे चरणनि में। सचपच असांजा अॼु भाग भला आहिनि। अॼोको ॾींहुं तमामु शुभ आहे, महाशिवरात्रि। शिव भगवान थोरे में ख़ुशि थींदो आहे। शिव भगवान शंकर भगवान मनोकामना पूर्ण करने वालो देवता है। सुख शांति जा भंडारा भरपूर करने वालो है। घर घर जा भंडारा भरपूर करने वालो दातार है। उन जे चरित्र ते हली करे, उन जे उपदेश ते हली करे असां पंहिंजो जीवन साकार करे सघूं था। अॼु मूंखे जिन जानकारी मिली त इन उपलक्ष्य में ही सत्संग भी आहे त 5 मिंट मूं चयो हितां बि थी ऐं इहो बि सत्संग ॿुधी पंहिंजे जीवन खे साकार करे सघां। मां इन्हनि ई शुभकामनाउनि सां मां सभिनी खे वरी लख लख करोड़ अरब वाधायूं। ख़्याल जुग जुग जियो, फलो फूलो, ईश्वर वॾी हयाती ॾेव, सिहत बख़्शेव, यश जा भागी बणिजो। अहिड़ी तमन्ना, अहिड़ी आस आहे त शल असांजा जीवन इन प्रभु जे सिमरन में ई गुज़रनि त तमामु सुठो थींदो। इहा ई मुंहिंजी बि पंहिंजी बि इहा ई प्रार्थना आहे त शल पंहिंजो जीवन अहिड़े नमूने सां सुठो संवारे सघूं जीअं सचपच असांखे ख़ुशी थींदी। वञणो सभिनी खे आहे, लेकिन अहिड़े माहौल में जेतिरो असां टाइम सत्संग में ॾेई सघूं, असां भगवान जे ईश्वर जे व्याख्यान ॿुधण में वञी सघूं त तमामु सुठे में सुठो आहे। मां वरी तव्हां सभिनी खे वाधायूं। बढ़िया। तारे हैं बाराती, चांदनी है ये बारात, सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ, सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ। जीवन साथी हम दिया और बातें हम, जीवन साथी हम दिया और बातें हम। तारे हैं बाराती, चांदनी है ये बारात, सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ, सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ। जीवन साथी हम दिया और बातें हम, जीवन साथी हम। जमुना से भी पावन तेरा मेरा बंधन, तेरा प्रेम है फुलवारी और मेरा मन है आंगन। गंगा जमुना से भी पावन प्रेम है फुलवारी और मेरा मन है आंगन। जन्मों जन्मों का है सजनी तेरा मेरा साथ, सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ। जीवन साथी हम
जीवन साथी हम। तू है जीवन में तो प्रीतम सुख नहीं मांगू दूजा। आरती नैनों से करती हूँ मन से तेरी पूजा। तू है जीवन में तो प्रीतम सुख नहीं मांगू दूजा। आरती नैनों से करती हूँ मन से तेरी पूजा। मैं तो धर्म ही समझू तेरी कही हुई हर बात। सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ। जीवन साथी हम दिया और बातें हम। जीवन साथी हम दिया और बातें हम। जीवन साथी हम दिया और साईं तू नींद सच्ची राह मुख में हरि नाम हुजे। साईं तू नींद सच्ची राह मुख में हरि नाम हुजे। मुख में हरि नाम हुजे सदा सत्य नाम हुजे। ओ साईं तू नींद सच्ची राह मुख में तुझो नाम हुजे। साईं तो नींदे सच्ची राह मुख में हरि नाम हुजे। ओ दरहित है जो रहमत वारो। दरहित है जो रहमत वारो। रहमत वारो सुहबत वारो वधंदो वञे वेसाह। वधंदो वञे वेसाह मुख में तुझो नाम हुजे। साईं तू नींद सच्ची राह मुख में हरि नाम हुजे। भोले जी हलिया बारात सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बारात सभई चो जय भोलेनाथ। ओ भोले जी हलिया बारात सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बारात सभई चो जय भोलेनाथ। ओ सभई चो जय भोलेनाथ। सभई चो जय भोलेनाथ। सभई चो जय भोलेनाथ। सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बारात सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बारात सभई चो जय भोलेनाथ। मुकुट जटा जो सिर ते सजाए।
जटा जो सिर ते सजाए, तहते सुंदर नाग लगाए। चंद्र जो हो चिमकार, चंद्र जो हो चिमकार, सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बरात, सभई चो जय भोलेनाथ। श्रेणी सादगी शोभ्या न्यारी, श्रेणी सादगी शोभ्या न्यारी। खुशी मनाए संगत सारी, मनाए संगत सारी। गायन मिठड़ा राग, गायन मिठड़ा राग, सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बरात, सभई चो जय भोलेनाथ। सभई चो जय भोलेनाथ, सभई चो जय भोलेनाथ। भोले जी हलिया बरात, सभई चो साईं जे संग में सुख ही सुख थे, साईं जे संग में सुख ही सुख थे। दुनिया जे दौर में दुख ही दुख थे, दुनिया जे दौर में दुख ही दुख थे। हल हल प्यारा साईं जे दर ते, हल हल प्यारा गुरु जे दर ते हो। दर जो ईंदो सो भरोसोई थींदो, दाता जे दर जो ईंदो सो भरोसोई थींदो। काझारो बाझ भरियो दाणे झझा बि ॾींदो। हल हल प्यारा साईं जे दर ते, हल हल प्यारा गुरुअ जे दर ते। साईं जे संग में सुख ही सुख थे, साईं जे संग में सुख ही सुख थे। दुनिया जे दौर में दुख ही दुख थे, दुनिया जे दौर में। हल हल प्यारा गुरुअ जे दर ते, हल हल प्यारा साईं जे दर ते। प्रभुअ जो सदा मन खे वणंदो आ, मिठो नाम साईं जो ॾाढो मन खे वणंदो आ। ओ चवंदा रहो जपींदा रहो भाग खुलंदो आ। चवंदा रहो जपींदा रहो भाग खुलंदो आ। हिकु नाम जपण सां कुल सारो तरंदो आ। ओ मिठो नाम प्रभुअ जो सदा मन खे वणंदो आ। मिठो नाम साईं जो सदा मन खे वणंदो आ।
छोकरीअ पंहिंजे बॉयफ्रेंड खे चयो फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है। छोकरी चीज मुझे तुम्हारे घर तुम्हारे हृदय में रहना है, हृदय में रहने दो। छोकरी चीज बिल्कुल रहो पर किरायो लॻंदई 5000 हर महीने। त तव्हांखे बि तारीफ़ ॿुधणी अथव न, फिर से कहो था चओ न त किरायो हल के नाम है जयराम के नाम है। फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है, कहते रहो अच्छा लगता है। अच्छा लगता है। एक नाम जपण साईं कुल सारो कर दो, ओ मिठो नाम फिर भुवजो ॾाढो मन खे वणंदो आहे। मिठो नाम साईं जो ॾाढो मन खे शरण में तुझी आया आया, इन भगतन जा क्या लाया सजाया सजाया। सजी संकट शरण आवर्ती आवर्ती, गुर कृपा सां पाए वेदी मुक्ति आ मुक्ति। चवंदा रहो जपींदा रहो भाग खुलंदो आ। चवंदा रहो खुलंदो आ। हिकु नाम जपण साईं कुल सारो करंदो आ। ओ मिठो नाम फिर भुवजो ॾाढो मन खे वणंदो आ। मिठो नाम साईं जो ॾाढो मन खे वणंदो आ। रहमत जो इनायत जो निवड़त जो सतगुर जो द्वारिया थींदो हितां बेड़ो पारिया। सतगुर जो द्वारिया थींदो हितां बेड़ो पारिया। काशिया पुष्करिया काशिया पुष्करिया बैरागढ़ में गंगा धाम जन हरी द्वारिया थींदो हितां बेड़ो पारिया। सतगुर जो द्वारिया थींदो हितां बेड़ो पारिया। हो बोल शंकर भगवान की जय। जे भगवान शंकर भी मूडी आ, असां भी मूड वारा आहियूं, असांजी भी पंहिंजी मर्ज़ी आ, पर ही सुठो मूडी आहियूं, ईअं न रूस वांगुरु। जीअं मूड अचे मूड थियसि त मिसाइल फिटी करे छॾियईं जी मुंहिंजो मूड थी वियो, न ईअं न, सुठो मूड। त ही ॾाढो सुठो असां महाशिवरात्रीअ ते भगवान शिव जी शादी मनाए रहिया आहियूं। इहो हिकु सुठो सात्विक त्योहार उत्सव आहे। जीअं साबूमल चयो, तव्हां कोन हुआ ओॾी महिल, साबूमल ॿ अखर ॻाल्हाया सुठा। उन्हनि चयो कि इहा हयाती असांजी ईअं ई गुज़रे भगवाननि जे चरणनि में नचंदे टुपंदे, ईअं ई भगवान जा गुण ॻाईंदे ॿुधंदे ऐं उन जी शरण में रही करे गुज़रे। इहा ई ॻाल्हि सार्थक आहे। त सुठो उन्हनि संदेश ॾिनो। त हाणे वधीक न कंदे, अञा कथा आहे वैसे थोड़ी, असां श्रवण कयूं। दहेज जी ॻाल्हि अचे थी कि हिमाचल दहेज ॾिनो, पंहिंजी धीअ खे ॾिनो। ॾिसो असांजे धर्म में दहेज ॾियण जी ॻाल्हि आई आहे, दहेज वठण जो किथे भी नियम कान्हे, घुरण जी ॻाल्हि किथे भी कोन आई आहे। ॾिसो जहिड़ी तरह असां कंहिंखे भेटा ॾेई सघूं था,
संत खे ब्राह्मण खे दक्षिणा, पर ब्राह्मण घुरी नथो सघे। इहो बि अथव, ब्राह्मण या संत चई नथो सघे कि हेतिरी भेटा ॾे, पर ॾियण जो नियम आहे, असांखे ॾियणु खपे, त हुन में प्रेम हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, जहिड़ीअ तरह असां पेरे पऊं आदर ॾियूं, इहो असांजे हथ में आहे, इहो करण ई खपे, पर आदर करण आहिनि, पेरे पवाराइण इहो ठीकु न आहे। कि असां जोरीअ कंहिंखे चऊं कि मूंखे आदर ॾे, इहो कंहिं किथे बि ठीकु न आहे। हा, असां आदर ॾियूं, इहो नियम आहे। त दहेज त ॾिनो हिमालय, पर भगवान शिव सॼो दान करे छॾियो, ॿाहिरि अची करे सभिनि खे ॾेई छॾियईं। दायज दियो बहु भांति, पुन कर जोर हिम भूधर कयो, का देऊं पूरन काम शंकर, चरण पंकज कह रहियो। वरी हथ जोड़े करे चए थो, साईं मां छा तव्हांखे ॾेई थो सघां, तव्हां पूरण काम आयो। एॾो निवड़त सां छोकिरीअ जे पिता वेनती कई। तंहिंखां पोइ मैना बि शिव खे वेनती थी करे कि मुंहिंजी छोकिरी हाणे तव्हांजी अर्धांगिनी आहे, इन जा अपराध क्षमा कजोसि। तंहिंखां पोइ पार्वतीअ खे शिक्षा थी ॾे मैना। जननी उमा बोल तब लीनी, लय उछंग सुंदर सिख दीनी। सुंदर शिक्षा ॾिनी। हर माउ खे पंहिंजी धीउ खे सुंदर शिक्षा ॾियणु खपे। कहिड़ी सुंदर शिक्षा? कि जेतिरो थी सघे ठाहे हलजां घर खे। ऐं ॿियो हिकु निवेदन कयां कि शादीअ खां पोइ माउ जेका आहे, छोकिरीअ जी माउ, पंहिंजे छोकिरीअ जे साहुरनि में इंटरफेयर न करे। जेको मायूं चवंदियूं आहिनि न पंहिंजी धीउ खे कि मां अचे थी उते, चिंता न कर, मां उते अची सभु ठीकु करे छॾींदसि, त ठीकु कोन कंदियूं आहिनि, ख़राब करे वेंदियूं आहिनि। त पार्वतीअ खे सुंदर शिक्षा ॾिनी माता। पोइ वरी हली पार्वती, तुरंत भवन आए गिरिराई, सकल सैल सर लिए बोलाई। पार्वतीअ खे विदा करे पोइ हिमालय पंहिंजे मिटनि माइटनि महिमाननि खे मोकल ॾिनी ऐं उन्हनि खे उहो ॾिनी, लाग चइबो आहे न, भाॼी जेको ॾियणो आहे। ॾाढा त बिना ॾे ईअं मोकिले छॾींदा आहिनि। ॾाढा चवंदा आहिनि कि साईं किरायो बि कोन निकितो असांजो, जेतिरो किरायो ख़र्च करे विया हुआसीं उहो बि कोन ॾिननि। त ईअं न कजो तव्हां बि। पोइ वरी जबे शंभू कैलाश ई आए, सुर सभु निज निज लोक सुधाए। सभु देवताऊं पंहिंजे पंहिंजे लोकनि में विया ऐं पोइ सुंदर उन्हनि जो विहार थियण लॻो। घुमण फिरण वेंदा हुआ शिव पार्वती ऐं सुंदर हुननि जो श्रृंगार जो वर्णन आहे। पोइ समय पाए करे उन्हनि खे पुट ॼाओ। तब जन्मेऊ षड बदन कुमारा, कार्तिकेय उन जो नालो, तारक असुर समर जय मारा। उन तारकासुर खे मारियो। पुरुषार्थ जो देवता, जग जान षणमुख जन्म करम, प्रताप पुरुषार्थ महा। ते हेतु में वृष केतु, सुत कर चरित संक्षेप कहा। उन तारकासुर खे मारियो, देवताउनि खे सुखी कयो। भगवान शिव पार्वतीअ सां गॾु कैलाश ते सुखपूर्वक रहण लॻो। ऐं तुलसीदास कथा जो भोग पाई चए थो, वरदान थो ॾे, जेको हीअ कथा ॿुधंदो या ॿुधाईंदो उन जे घर में सदाई आनंद कार्ज मंगल उत्सव थींदा रहंदा। यह उमा शंभु विभाव, जे नर नारी कहीं जे गावहीं, कल्याण काज विभा मंगल सर्वदा सुख पावहीं। पोइ आख़िरीअ में भोग पाए करे चए थो कि मूं पंहिंजे मत अनुसार उमा ऐं शिव जो चरित्र बखान कयो। उहो त ॾाढो संक्षेप में मूं बखान कयो, न त हुननि जो त अपार चरित्र आहे। चरित सिंधु गिरिजा रमन, वेद न पावहीं पार, बरने तुलसीदास किम अति मति मंद गंवार। तुलसीदास चए थो, मां त गंवार आहियां, मति मंद आहियां, मां कीअं वर्णन करे सघां थो। हुन जो त अपार चरित्र आहे। त इते इन कथा जो अॼु भोग थियो, शिव चरित्र जी कथा जो।
तव्हां सभिनीनि खे इन जूं लख लख वाधायूं। वाधायूं त इन्हनि ई ॻाल्हियुनि जूं ॾियणु खपनि कि असांजो जीवन भॻवान जी कथाऊं ॿुधंदे गुज़रे। सॼो ॾींहुं न त शाम जो 1 कलाक त कढी सघूं था असां कथा जे लाइ, त उन जूं तव्हांखे शुभकामनाऊं। पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे इहा कथा साल में 2 दफ़ा थी आहे, शायदि इहा परंपरा न ठही वञे 2 दफ़ा थियण जी। हिते असां कथा त कंदा ई आहियूं, राम कथा। तव्हांखे अहिड़ा छोकिरा ॻोल्हियो जेके ॿाहिरि मैदान ते सिंधीअ में कथा रखाइनि। कुझु अहिड़ो आयोजन कयो, मंच को ठाहियो अहिड़ो। हिते साबूमल बि वेठा आहिनि। हा, साबूमल लाइ घणा घर ठाहिया हूंदा, छो त जॾहिं बि कुझु विवाद सिंधी समाज में थींदो आहे त पंचायत में ई वेंदो आहे। त हिननि बि पंहिंजे जीवन काल में घणेई घर ठाहिण जी कोशिश कई हूंदी। इन्हनि खे ख़बर बि हूंदी समस्याऊं छा आहिनि अॼुकल्ह जूं। त इहे बुजुर्ग आहिनि पर हिते वेठा आहिनि। इहा असांजे लाइ सुठी ॻाल्हि आहे त कथा ई ठीकु करे सघे थी, कथा परिवार जोड़े सघे थी, कथा सुमत ॾेई सघे थी। त उहा कथा अगरि विस्तृत क्षेत्र में थिए त अञा समाज जो भलो थींदो। पोइ जॾहिं हरी इच्छा जॾहिं थिए। फेसबुक त सुठो माध्यम आहे, हींअर सॼो फेसबुक ते लाइव हले पियो, अञा हली रहियो आहे। त इहो बि हिकु सुठो माध्यम आहे कि सिंधीअ में। ऐं जल्दी मां ॿुधाईंदोमांव कि झूलेलाल जी कथा चेटीचंड ते कंदासीं त 1 ॾींहुं था कयूं या 2 ॾींहं, मां पोइ ॿुधाईंदोमांव। पर असां सिंधीअ में राम कथा, सिंधीअ में शिव कथा, इहे सभु कयूं था। त इहो सिंधियुनि ताईं पहुचणु खपे। त हाणे हिते कथा जी समाप्ति आहे।